सही जेको आहे सो 12 बजे मार्केट जे अंदर 4 धड़ेल आया आहिनि 2 मोटरसाइकिल ते सीधी गाॾी हुई उन्हनि वटि ऐं अची लथा आहिनि। लहण खां पोइ दुकान जे मथां ॿ लेडीज़ वेठी आहे ऐं अचण खां पोइ दुकान ते चोरी खुली आहे। ॾाढ मुड़सी कई अथनि। बंदूक जेको आहे सो रेफल उन्हनि जे हथ में आहे। हिकिड़ो 2 माण्हू गली में बीठा आहिनि, 2 माण्हू अंदरि लथा आहिनि। हुननि अची भाऊ सां ज़बरदस्ती कई आहे। भाऊ थोरो अॻियां ॻाल्हायो, पोइ विड़िया आहिनि। उन्हनि जे हथ में जेको आहे सो कलाशन बि हुई ऐं हथ में जेको आहे साइकिलुनि खे जेकी चाबीअ में ताला लॻंदा उहे तालनि सां वरी पुठियुनि में हया अथनि धक कया अथनि। वरी उहो जेको सामान मिलियो अथनि भाऊ चए थो 25 खां 30 तोला जे अंदरि अंदाज़ो आहे, छो त अञा हिसाब किताब ॾिठो कोन्हे को। सॼो जेको बि सामान हुयो का शइ कोन छॾी अथनि। उन्हनि जेको पुॼियो सॼो खयो अथनि। खणण खां पोइ उहे बाज़ार में जेके माण्हू बीठा आहिनि हुननि खे चयो अथनि त केर बि वेझो न अचे, न त गोली हणंदासीं, तव्हां सां दुश्मनी न आहे। ऐं इहे ॻाल्हियूं करे उहे आवाम खे हरासमेंट ॾेई ऐं जॾहिं बि हिते वारदातूं थियूं आहिनि कंहिंसां बि थियूं आहिनि, पहिरियां हू शहर वारनि खे 2 माण्हुनि खे जेके आहिनि सो हरासमेंट ॾियनि था ऐं फुर करे आराम सां हलियो था वञनि। ऐं पुलिस वारा SHO के जेके बि इन शहर जा हूंदा आहिनि, कॾहिं बि ईअं न थियो आहे हिकिड़ो बि चकर कंहिं बि पुलिस वारे SHO कंहिं वारदात खे रोकियो हुजे उन वक़्तु पकतो हुजे। ॿियनि शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं था पर पंहिंजे हिन शहर पटीतनि जे अंदरि कॾहिं बि ईअं न थियो आहे। मालूम ईअं थो थिए SHO ऐं उनजो जेको बि अमलो आहे हू सॼो मुलवस आहे। साईं महसूसु इहो थो थिए, इन में हक़ीक़त आहे, को कूड़ न आहे। 3 कलाक थी वियो आहे, तव्हां ॾिसो त न को पुलिस वारो आहे, न को SHO, न SP, न का ॻाल्हि। हिते एहतजाज लॻो पियो आहे। 3-4 फुरूं अॻु में थियूं आहिनि, वारदातूं थियूं आहिनि, पोइ कंहिंखे बि इंसाफ़ न मिलियो आहे। ऐं हेल असांजो मुतालबो इहो आहे त असांजी इहा चोरी वापसि खपे। असांजी सराफ़ा मज़बूत आहे। असांजी नवाबशाह में, हैदराबाद में, लाहौर में, कराची में सुनार ईअं न हूंदा आहिनि। ग़रीब हुजे अमीर हुजे, सुनारनि खे माण्हू अलाए छा था सम्झनि। इहा बि मज़दूर आहे, इहा बि मज़दूरी कनि था, पंहिंजी महिनत कनि था, रुपयो करे जोड़ीनि था। इहे अलाए छा था सम्झनि जो अची भाउ सुनारो आहे त वॾो हिन वटि पैसो आहे। गुज़र जी ॻाल्हि आहे। हाणे इन खे कोन बीहंदासीं। इहा ॻाल्हियूं असां मथे मोकिलींदासीं। उन खां बहितर आहे जो जेके आला अफ़सरान आहिनि, SP आहे, DSP आहे ऐं जेके बि MN आहिनि, MP आहिनि, सभु इहे गॾिजी करे इहो कमु कनि। इहा असांखे पंहिंजी चोरी मुटाए ॾियनि, न त इहो एहतजाज जारी रहंदो। इहो रेलवो इहो जेको आहे सो बाईपास सॼो बंदि थींदो। अॻिते वधंदासीं इंशाअल्लाह। इहो मुतालबो